एक्सीडेंट थियो आहे डेली बेस ते रोज़ एक्सीडेंट थींदा हिते रोड जेको टैंकर माफिया जे करे रोज़ानो एक्सीडेंट राति बि असांजे अखियुनि ॾिठी असां त ॻोठाणा आहियूं असांजे साम्हूं थिए थो हिते कल्ह हिकिड़ा मासूम ॿार माना हिननि खे एतिरो हया शर्म कोन्हे माना गैरत कोन्हे यार तव्हां रोड त क्लियर करायो अगरि रोड ठाहिण वारा अचनि था उन्हनि जी बजट अचे थी उहे भॼो था वञनि हाणे अॼु असांजे साम्हूं हीउ हिकिड़ो नौजवान छोकिरो जंहिंजी इहा गाॾी बीठी आहे असां नथा सुञाणूं असां छोकिरो असां नथा हिनखे सुञाणूं पर महिरबानी करे गाॾी ॾिसो अगरि को हिनजो वारिस मिले थो उहो अचे 2 कलाक थिया आहिनि जेको कार वारे जे हुनखे टकर हयूं उहो अञा ताईं हिते न आहे पुॻो हुनखे हॉस्पिटल खणी विया साईं सबबु इहो आहे जो हीउ रोड सफ़ा किनो आहे जिन जा खॾा टैंकर माफिया टैंकर हीउ ॾिसो हींअर बि बीठा आहिनि हींअर रोड ठहंदो ही टैंकर वरी हलंदा वरी एक्सीडेंट थींदा वरी रोड ख़राबु थींदो साईं असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे रोड ठारायो वञे हिन टैंकर माफिया बंदि कयो वञे छो जेसिताईं टैंकर माफिया हूंदो तेसिताईं असां इंसान अलाह ही सम्झ त हिकिड़ा मौत